किरण जा पी छो परेशान आहीं? ज़ैनब, मां किरण जी माज सां शादी वारी ॻाल्हि ते परेशान आहे। अमीना बि पंहिंजी भाणेज आहे, मयारू ॾींदी अलाए छा। गुलाब, जेकॾहिं किरण जो लिखियो माजिद सां आहे त पोइ असां छा था करे सघूं? तूं परेशान न थी, इमरान समझदार आहे, अमीना खे सम्झाईंदो। ज़ैनब, किरण जे तरफ़ां सची ॻाल्हि ई आहे त मुंहिंजो हां ठारियल कोन्हे को, पर छा कयां, पी आहियां, दिल मां को कोसो वाप नथो कढी सघां। गुज़रिया खे यादि कंदे त परेशान थींदे, वरी बि पी आयसि। बस दुआ कर त किरण जो घर आबाद थी वञे। मुंहिंजूं दुआऊं त पहिरीं बि किरण जे हक़ में कोन आगामियूं आहिनि, बेअसर रहियूं आहिनि। तूं माउ आहींसि, तूं दुआऊं करीसि त सिधे रस्ते ते अचे। तव्हांजो फ़ैसिलो किरण जी ज़िंदगी विञाईंदो। मूंखे माजिद सां ज़िंदगी गुज़ारणी न आहे बाबा। तव्हांखे कीअं सम्झायां? माजिद मुंहिंजे लाइक़ न आहे। छा कयां? कीअं जान छुटंदी माजिद मां? लॻे थो त मूंखे को वॾो क़दम खणणो पवंदो, न त शायदि माजिद सां शादी थी वेंदी। न, ईअं कोन थींदो। मूंखे ॿी ख्वार नाहे थियणो माजिद जी। गुलाब, शादीअ में बाक़ी 2-3 ॾींहं आहिनि, कुझु तयारी करणी आहे। पर असां कहिड़ी तयारी कयूं? माजिदा वारनि वटि अलाह जो ॾिनल सभु कुझु आहे। वरी बि किरण खे ख़ाली हथे त घरां कोन कढंदासीं न। ठीकु आहे, तूं जेको चईं त मां वठी ईंदुसि, पर पंहिंजी हैसियत मुताबिक़। हा, ईंदासीं त सही, पंहिंजी हैसियत मुताबिक़। रहमान पुत्र, काॾे वियो हुएं? दादा अबू चयो अख़बार वठी अच त पढ़ां। पर पोइ इहा अख़बार मूंखे ॾे त पहिरियों मां त पढ़ां। अचे दादा बाबा। शाबाश पुत्र, अल्लाह कंदो त जवानी माणी दे। दादा बाबा तूं मूंखे एतिरी दुआऊं छो कंदो आहीं? पुत्र, तूं त मुंहिंजी जान आहे, असांजे ख़ानदान जो मुस्तक़बिल आहे। हुसना, हेॾे ता ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।